खबर है मेहमाननि जो प्रोग्राम लॻियो पियो आहे पर अञा फोन वोन कोन कई अथनि। अच्छा हेलो वालेकुम सलाम। हा पुॼण वारा आहियो? हाँ ठीक है मूंखे इंतज़ार है तव्हांजो। ठीक ठीक ओके। कमदार जी 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 अरे बोर्चे किथे आहे? सुतो पियो आहे? ना पर बैठो उथारे अचे। बस बैठो बस वठी दो ओ बोर्ची अरे यार वड्डे जा मेहमान अचन तो अन्या सुतो पियो ही बाबा हलो हलो मेहमान बोर्ची हेलो हुकम हुकम वाले आदर हुकम कयो सुतो पई ना अरे बस बैठा दी हुकम कयो था मसलो छेलो बिठो न पंहिंजो। हां छेलो पाए बैठो वो कोई है मेहमान अचनि था वीवीआईपी मानी ठाराए। जी जी आप बस मेहमान घणी देर में बेचंदा अधु कलाक में पुॼण वारा। अच्छा तयार खपे। छेलो कोई तैयार करे फर्स्ट क्लास कढ़ाई कर मेहमान मना मानी खाई पाण जिंदगी याद कंदा मानी। हाँ ठीक है ठीक है देरी का नहीं कमदार जी कुर्सी साफ करे बस है बस साफ कर दे छदी बस कमरे की सफाई करे बाबा सब चीज पे थे पे बस अभी मेहमान मिलता ठीक है। अजी तेरे का मानी कहूं। हां जी को बदे हला कयो। वालेकुम सलाम बाबा खैर खुशी हो तकदी के यार खैर खुशी हो यार वेओ वडरो आए वडरो घर बैठो वडरो इंदो वेओ मैं पानी पहले दो जो भी खैर अल्लाह शुक्र बा वडरो पानी टाइम सां इंदो वडरो मानो अजी निकरे हम वेओ जी जी परे खां आयो। बाबा हां वडरे मुके सवेरे बताया कि मुझे मेहमान अचंदा वडरो वेओ घर पानी टाइम से निकलनो या बिवन सद गए भले भले ओके हां वन्या तो वडरे के वठण बस सही थी वियो वडरे वठी अचंदो हां मोकल जल्दी मोकल अचंदो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम मेरे चाला पीछे खैर यार बताओ सफर में चल में तकलीफ तो कर नहीं। हम दे दुआ लई भी अल्लाह पाड़े या कुत्ता कुत्ता तो तवाने नालो तो कोन वरतो ना। ना बिल्कुल ना। अच्छा आप पक्को बाबा छे कमदार जी चाय खाया हाजिर हाजिर बोटी चाहिए चाहे अच्छी दी बस और रात पाँच आए बेटा हां वाह मेहमान बेन ता मानी तैयार करे वठो जल्दी करे फटाफट तैयार हां इन बोटी संगरी वाखन बुधिया देखो बोटी मशहूर है बाबा तो बोटी जी वाखन बुधिया पर असां त परे परे बोटी जो मानी खातियूं। अच्छा हां ई मां होटल ते कम कंदो ता वठी आयो न अरे जी जी कोप खड़ हाजिर हाजिर ऐ बोटी लेडीज मानी तैयार है ना। जी जी बस किसान तो बस अच्छे दी मानी ई बोटी मां इस्लामाबाद मां इस्लामाबाद यानी हम वडी हाथ बदिया तां ते बुधो नो जेका वडी होटल आ फाइव स्टार जिंदे छेलो सजो ॾिना आहिनि 5 स्टार देना हां उतां मां इन जी बहुत वडी वखाण हुई वडी वखाण थी आहे इंशाअल्लाह ताला तव्हांखे मज़ो ईंदो मां तव्हां लाइ सॼो छेलो ठारायो आहे। हां चले चेक करना खबर पई ठीक है दी ॾिसूं था कहिड़े ज़माने का है। वॾो वॾो नाले वारो बोरची आहे यार मुंहिंजे बंगले ते त ख़बर आहे को घटि बोरची हूंदो यार तव्हां वरी मुंहिंजी बेइज़ती पिया कयो त ॾिसूं था ये ना उमर बनी है जी हाँ या हुकुम कर मानी तयार है छा? यो ये वाला घणो बचा या कढ़ाई में बोरची तो ही मैं ना पांता दे मुताबिक जो खाइंदा हुजन बटे चमचा विझे न पियो हुन में। हां हां चल बस हां जो आयो बस मानी तैयार बस अजय घुमाए हां जो आयो है तो वडी न ठई तो भई बोरची भई बेइज़ती पियो कराए बोला के विजी छे बसर घणो कटे रखम घणो विझण अंदाज में मैं तो खबर कोने बोरची तो ही में आया ना पता बतायो यो बसर घणो अंदाज में विझा था ए अध किलो खन विझे न हां मांगे जी रईस ये बोलती कहिड़े क़िस्म जो आहे? छो ये पाण ख़बर कोन्हे छा विझाणे छा बस बस बाबा आई बस आई मानी आई इन बोलती यार भुख मरी है अन्या मानी कोन तैयार थी है रईस ॾिस छा थो करे बोलती घुराए हमदार जी जी हां ॾिस एॾी देर थी अची त यार अञा मानी तयार कोन्हे हां मानी तयार थी खाईंदा तुम बस वञ ॾिस जी 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 यार
बोर्ची ऐसे में भूख मरी उल्लाह निकली है न बिलेर पैसे लो पे थे अरे सर असां जो कम है तुंहिंजी मानी जे इंतज़ार में वेठा आहियूं बोरची हले छा पियो करे बाबा मानी अची वेंदी तो कोन टाइम लगंदो हाणे बाक़ी थोरी देर आहे सबर त करियो इन बोरची याद अॼु मानी पाण न खाधी ॿुधे असां छो न खाधी बोरची वी वेंदी बोरची असला बाबा ने मानी कोन खाधी इन बोरची जे कम सां वेठा आहिनि न असांखे नथो लॻे त असीं मानी सां खाई पवेंदासीं न न ये मानी अची वेंदी ठीकु आहे ॾिसूं था कलाक बोरची तो भई ख्वार करे छॾियो खुदा जो कसम थधे दिमाग़ में हिकिड़े दफ़ा वरी कमदार खे मोकिलियां थो कमदार जी जी ॾिसो चरे छा पियो करे बस अचानो जो घुमाया हाँ हाँ हुकम कयो देख वर मानी जी बोला मसलो ये आहे मानी सॼी तयार थी वई कढ़ाई पर पहिरीं गिह विधो में त बसर मिर्च टमाटा सॼी कढ़ाई तयार कई पाणी मूंखां पियो ज़्यादा पाणी ज़्यादा पियो शीरो थी वियो गंढा करे शीरो थी वियो बाग़ ते हाणे त खणी मथां खंडु विझांसि कमदार जी लक्षकन